बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सभिनी खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पाण जी नीम सां अचोसीं तजवीज़ जो सिलसिलो हले पियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पंहिंजा 16 वीडियोस ठहंदा घटि में घटि, पोइ जेकॾहिं कुझु मथे थिया त थी सघनि था इंशाअल्लाह ताला। पाण ही लास्ट टाइम हे हरकत जूं निशानियूं सिखी आयासीं, 12 आहिनि, उहे बि सिखियूंसीं त हुनखे उन्हनि जी केतिरियूं हरकत कीअं छिकजे थी, क़ुर पाक में जॾहिं पढ़िजे थो त उन हरकतनि जी कहिड़ी अहमियत आहे। उन खां पोइ हींअर अॼु असां इंशाअल्लाह ताला कंदासीं, वीडियो 9 आहे, पोइ वीडियो 9 10 बि थींदी, वक़फ़ जूं निशानियूं ऐं पोइ तिलावत दौरान वक़फ़ करण जा क़ाइदा। ही सॼी जेका ॻाल्हि हले थी न, इन जी अहमियत कहिड़ी आहे, क़ुर पाक खे सुठे तरीक़े सां पढ़णु खपे। बसि असां ॿियनि सब्जेक्ट्स में बि तमामु घणी महिनत कंदा आहियूं त जीअं उनखे असां सही तरीक़े सां कोई बि शइ सम्झी सघूं ऐं किथे अमल करे सघूं। जेको बि जेका ट्रेनिंग हुजे, को सॉफ्टवेयर हूंदो, क़ुर पाक जो बि त हक़ आहे न, त उनखे सही तरीक़े सां पढ़िजे। वरतिल क़ुर तरतीला, हीउ उनजो सिलसिलो आहे सॼो। अचो त पहिरीं पाण इहो ॾिसूं था पिया त क़ुर पाक में आयल वक़फ़ जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि जेके असांखे सिखणियूं आहिनि। इनखे थोरो असां कंपेयर था कयूं पिया, सवलो थोरो सम्झण जे लाइ। पाण सभु रोड ते हलूं था, सभिनी खे ख़बर आहे त जेके सिग्नल्स थींदा आहिनि रोड ते, उन में 3 निशानियूं हूंदियूं आहिनि। स्टॉप, ये ॻाढ़ो माना रेड, पोइ येलो थींदो आहे त वेट और गेट रेडी, या हूंदो आहे ग्रीन माना गो। हाणे सिंधी में ईअं चइजे स्टॉप जी साइन ई माना बीहो, पर जेकॾहिं रोड ते इहा स्टॉप साइन छो हूंदी आहे, बीहो त सही, पर बीहण जो मक़सदु छा आहे, छो था चवनि त बीहो स्टॉप। उहो इन जे करे जेकॾहिं बीहंदव न त पोइ छा थींदो, तव्हांजी गाॾी या त तव्हांखे एक्सीडेंट लॻंदो, जेकर तव्हां रेड पास करियो त न बीठो त बहरहाल ॾंढ लॻंदो, फाइन पवंदो। जेकर रेड ते न बीठो त रेड। बाक़ी येलो आहे, उन में एहतियात कयो, स्टॉप करण जे लाइ, बीहण जे लाइ रेडी थियो, ठीकु। उन खां पोइ ग्रीन आहे, न बीहो माना ग्रीन आहे त हलियो, ग्रीन ते बीहणो न आहे। जे बीहंदव त हादसो थी पवंदो, कोई न कोई पुठियां अची गाॾी हणी छॾींदो, छो जो ग्रीन ते बीहणो न आहे। इहो आहे ट्रैफिक सिग्नल। इन सां ई असां जेकॾहिं रिलेट कयूं क़ुर पाक जे में जेके आयल निशानियूं आहिनि वक़फ़ जूं, वक़फ़ माना बीहण, उहे कहिड़ियूं आहिनि, उहे था ॾिसूं असां। हींअर तिलावत क़ुर करीम दौरान वक़फ़ो करण जा कानून, उन लाइ के निशानियूं रखियल आहिनि, ठीकु आहे। सभ खां पहिरीं हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंमें चइजे बीहो न बीहो, सिधी सही। ॿियो ग्रुप आहे माना येलो आहे, हिन में बि येलो आहे, बीहो या न बीहो, इहो त थियो पूरो जो पूरो सिग्नल वांगुरु। हाणे क़ुर पाक में 2 तरह जूं ॿियूं निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? उहे आहिनि बीहो त बहितर आहे, न बीहो त ॾंढ न पवंदो। पर ॿियूं वरी निशानियूं वड़ियूं, उन ते थो चए त न बीहो त बहितर आहे। थोरो इनखे वरी थोरो गौर सां सम्झिजे, छो जो इहो मुख्य ॻाल्हि आई आहे। हिकिड़ी त तय आहे, उते बीहणो आहे, ॿी बि तय आहे, उते बीहणो न आहे। 3 निशानी आहे, बीहो न बीहो मर्ज़ी आहे, कोई चवण वारो कोन्हे को, पंहिंजी मर्ज़ी आहे। 2 निशानियूं ॿियूं आहिनि जंहिंमें बीहणो बहितर आहे, हिकिड़ी में वरी न बीहणो बहितर आहे, ठीकु थियो। हाणे हिकिड़ो इहो तरीक़ो आहे, ॿियो हीअ आहे जेके जीअं सम्झ में अचे। उहो कीअं, हिते असां कीअं ठाहीसीं निशानियूं, त ही ग्रुप आहे कतई हिकिड़ी ॻाल्हि तय थियल आहे, बीहो न बीहो, इहो ग्रुप, ही विच वारी ॻाल्हि आहे। ख़ैर, ऐं ॿियो ग्रुप हे आहे त बीहो त बहितर, न बीहो त बहितर। हाणे हिनखे असां ॿिए नमूने खणी था अचूं, कीअं, हितां था हलूं हीअं, बीहो स्टॉप, फुल स्टॉप आहे, हिते बीहणो लाज़मी आहे। ॿियो ग्रुप माना इहो ग्रुप ईअं ठाहियूं त वरी इन सां बीहण जी ॻाल्हि हुजे। ओ स्क्रीन शेयर न थियो आहे छा साईं? जी साईं, इन लाइ रेज़ हैंड कयमि, साईं इन वो करे रेज़ हैंड कयमि। स्क्रीन को साथ सम्झ में ॻाल्हि न ईंदी। सॉरी साईं, सॉरी। माइंड
Thank you for telling me. कॾहिं न Someone तव्हांखे मैसेज told me the कयां screen share ना है. जी साईं. बहरहाल अञा पोइ पाण हुन वक़्तु कोन हलियाऊं, जेका ॻाल्हि आहे सिर्फ़ु तस्वीरुनि में हीअं ख़बर पइजी वेंदी त हीअ असांजो हरकत जी निशानी सिखी आया हुआसीं, हे वक़फ़ जी निशानी सिखूं था, ऐं तिलावत दौरान हाणे हाणे आई आई साईं, शेयर थी आहे, जी सर जी शेयर थी वई न? ठीकु आहे, सॉरी, ओके, बहरहाल ठीकु आहे। हाणे असां पढ़ूं था क़ुर पाक में आयल वक़फ़ जी निशानी। हीअ असां ॻाल्हि कईसीं, सिग्नल हूंदो आहे न, ट्रैफिक सिग्नल, हुन में तय हूंदो आहे स्टॉप, ऐं हीअ हूंदो आहे येलो वेट, ऐं ग्रीन हूंदो आहे गो। ठीकु आहे, बीहो, एहतियात कयो, न बीहो, ग्रीन, सिंपल, ग्रीन माना गो। त इन जो हिकिड़ो ग्रुप असां ईअं ठाहे सघूं था पिया, जीअं स्टॉप, डू नॉट स्टॉप, स्टॉप और नॉट, इट्स ओके, माना येलो। क़ुर पाक में जेके वक़फ़ जा क़ाइदा आहिनि, उन्हनि में जेके निशानियूं आयल आहिनि, उन्हनि में ॿिनि क़िस्मनि जी ॿियूं निशानियूं पिया आहिनि। कहिड़ियूं? बीहो त बहितर आहे, न बीहो त बहितर आहे, इहो हिकिड़ो ग्रुप आहे। हाणे इनखे ॿिए नमूने था ॾिसूं, हिते हीअं, हीअ जेको बीहण, अच्छा हीअ सभु ॻाढ़े में छो लिखियल आहिनि? ॻाढ़े में इन करे लिखियल आहिनि त असां जेके साइन सिखूं था पिया न, उहे सिखूं था पिया त बीहजे किथे। ऐं रोड ते बि जेको असांजो ग्रीन साइन आहे न, उहो ईअं नथो चए त हलो, उहो त चए त न बीहो, माना इनखे सम्झण जी ज़रूरत आहे त इहे स्टॉप साइन्स आहिनि, माना कंट्रोल कनि थियूं पयूं ट्रैफिक खे न। अहिड़े नमूने सां क़ुर पाक जी तिलावत खे कंट्रोल छा कंदियूं? वक़फ़ जूं इहे निशानियूं कंदियूं। उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो, उन्हनि खे कीअं बीहबो, कीअं कबो, उहो सभु सिखंदासीं। पर पहिरियों त थोरो निशानियूं ॾिसूं न, त कहिड़ियूं आहिनि। ट्रैफिक सिग्नल में त 3 निशानियूं आहिनि, क़ुर पाक में 5 क़िस्म जी निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? रेड, बीहो, उन खां पोइ ॿी आहे लाइट रेड, बीहो त बहितर आहे, न बीहो त तव्हांजी मर्ज़ी, गुनाह कोन्हे, ॾोह कोन्हे। ॿियो आहे येलो, इहो मिडिल में आहे, बीहो न बीहो तव्हांजी मर्ज़ी, साई रुकी वई बीहो, साई न रुकी आहे तव्हांजी, कंटिन्यू कंदा हलो। ॿियो आहे ही जेका साइनियूं ईंदियूं हिन हिन माना ग्रुप में जेके साइंस ईंदियूं, उन में ईंदो त न बीहो त बहितर आहे। भले तव्हांजी साही जेकॾहिं मुंझी वई आहे, पर कोशिशि कयो त इन ते न बीहो, अॻिते वञी किथे बीहो, या पहिरियों बीहो। वरी जेका हीअ ईंदी, इन में त बीहणो न आहे। हाणे हिन में बि सिखण जी ॻाल्हि आहे त ग्रीन केतिरो ग्रीन हूंदो आहे, उहो उनखे पोइ सम्झिबो। पर हिते आहे न बीहो, माना बीहो, बीहो त बहितर, बीहो या न बीहो, न बीहो त बहितर, न बीहो, बिल्कुलु हलंदा हलो। इहे आहिनि 5 ग्रुप, इन्हनि खे पोइ सम्झंदासीं। अॼु असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि था कयूं हिते, क़ुर पाक में तिलावत दौरान वक़फ़ कीअं कजे। इहे त थियूं 5 निशानियूं न। हाणे असां जेको पहिरियों सिखी आया आहियूं, कहिड़ियूं? त माना ही जेके असां जेके 12 निशानियूं हरकत जूं सिखियूं आहिनि न, उहे कीअं थियूं असरअंदाज़ थियनि असांजी तिलावत ते, उहो उन ते कीअं वक़फ़ को, उन निशानियुनि सां पहिरीं हरकत वारियूं निशानियूं ॾिसूं। उहो कहिड़ो आहे, तरीक़ो छा आहे उनजो? त जंहिं लफ़्ज़ ते वक़फ़ो कबो, साईं लफ़्ज़ थोरा रिपीट कजो, पाण वटि रिपीट कंदा हलो त सम्झ में अचे इहा ॻाल्हि। जंहिं लफ़्ज़ ते वक़फ़ो कबो, जिते साई पटिबी, वक़फ़ो कबो, उन लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते जेका हरकत जी निशानी हुजे, उहा असांखे डिक्टेट कंदी त इनखे कीअं पढ़िबो। उनखे ॾिसबो त उहा कहिड़ी निशानी आहे, पहिरीं उहो ॾिसबो, ऐं पोइ उन मुताबिक़ लफ़्ज़ खे अदा कबो या पढ़िबो। जॾहिं हुन ते सुकून कबो त हुनजे आख़िरी अखर ते जेका हरकत जी निशानी आहे, उनखे ॾिसबो। असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि, आमतौर ते असां जॾहिं तिलावत कंदा आहियूं न, त अलहमदिल्ला असां इहे इन ते अमल ऑलरेडी कंदा आहियूं, पर असांखे कानूननि जी मथां ख़बर न हुजे त अॼु इहा पवंदी। ठीकु थियो, उहो कानून इहो आहे। ॿी ॻाल्हि इहा, असां में हिकिड़ी वॾी ग़लतफ़हमी आई आहे त हरकत जी निशानी माना एराब, ईअं न आहे। हीअ अलॻि शइ आहे, उहा अलॻि शइ आहे। असां, मूंखे यादि आहे नंढे हूंदे असां ॿुधंदा हुआसीं, असां उस्ताद क्लास में पढ़ियोसीं अलाए कीअं, बहरहाल त हजाज बिन यूसुफ क़ुर पाक खे एराब लॻराया। अरब माना उन ते हरकत जूं निशानियूं। हालांकि हजाज बिन यूसुफ बिल्कुलु हरकत जूं निशानियूं लॻरायूं, पर एराब ॿी शइ आहे। एराब में हुनजो पार्ट आहे, पर आराब ऐं हरकत, हाणे कीअं इहो आहे, थोरो मिसाल ते सम्झूं पिया।
हर हरकत जी निशानी एराब न हूंदो, पर एराब हरकत जी निशानी थी सघे थो, यकीनन आहे, पर हर हरकत जी निशानी एराब न आहे। कीअं? हाणे शुरू था कयूं अलम शरीफ़ खां। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलहम्द लिल्लाह रब्बिल आलमीन, ये 4 लफ़्ज़ आहिनि। अलहम्द लिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे हिन में ही सभु जेके बि ॾिनल आहिनि हरकत जी निशानियूं आहिनि न, पर ही सभु एराब न आहिनि। एराब कहिड़ा आहिनि? एराब आहिनि ही 4 अखर जेके माना ही 4 निशानियूं जिन आख़िरी अखर ते ॾिनल आहिनि, उनखे चइबो एराब। ये जेके येलो में लिखियल आहिनि न हेडरे में, हिनखे एराब चवंदा आहियूं। हाणे आहे इहा बि हरकत, ठीकु आहे न, आहे इहा बि हरकत, पर छो जो लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते आहे, उनखे असां एराब चवंदासीं। माना हिन जो एराब आहे ही दम, हिन लफ़्ज़ जो एराब आहे ही कसर, हिन लफ़्ज़ जो एराब आहे कसर, हिन जो बि कसर। ठीकु थियो, इहो फ़र्क़ु आहे। हाणे अचूं था पिया ही 12 निशानियूं आहिनि हरकत जूं जेके असां सिखियूंसीं। उनमें ही कहिड़ी आहे? ये सिंधी में था चऊं ज़ेर ज़बर पेश, ही बिलाका, ही ॿियो बिलाका, उभी ज़बर, उभी ज़ेर, उभो पेश, टियों बिलाका आहिनि तनवीन जो। हिन चोथे बिलाक मां असां फ़क़ति शद खणंदासीं, जेके अॼु असां सिखंदासीं। ठीकु थियो। हाणे पहिरें बिलाक छा जो आहे? फ़तहतुन, कसरतुन, दमतुन। अॻे असां हिकिड़ी ग़लती कई हुयूं, हिनखे असां दाल सां लिखियो हुयो पोइ स्लाइड्स में, दाल न थींदी, दाद सां थींदो आहे, या ठीकु आहे। हाणे इहो बिलाक आहे, इन जो कानून छा आहे? हरकतूं त असांजी पढ़ी आयासीं न, त फ़तह बि हिकिड़ी हरकत आहे, कसर हिकिड़ी हरकत आहे, दम हिकिड़ी हरकत, उहा नथा सिखूं। हींअर त असां तिलावत जी ॻाल्हि कयूं। माना तिलावत जॾहिं कयूं, पोइ जेकॾहिं अहिड़े लफ़्ज़ ते वक़फ़ो हुजे जंहिंजे आख़िरी अखर मथां, यानी उनजो एराब जेको हुजे फ़तह, कसर या दम हुजे, त पोइ छा थींदो? फ़तह या कसर या दम बजाए सुकून ॾिबो। हाणे इहो कंडीशन कहिड़ी आहे? पढ़ण वक़्तु जेकॾहिं असां उन लफ़्ज़ ते स्टॉप कयूं, असां उन ते बीहणु चाहियूं, त पोइ छा थींदो? इहा आहे तिलावत क़ुर जो हिकिड़ो क़ाइदो आहे। इहो कहिड़ो? माना फ़तह, कसर, दम ख़तमु थी वेंदी, उन जा छा थींदो? सुकून ईंदो। सुकून या जज़म माना ॻाल्हि साॻी आहे। हाणे हलूं था इनखे अलम शरीफ़ खे था मिसाल वठूं। ॾिसो हिते छा लिखियलु आहे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ये फ़तह आहे न, इहा फ़तह तो न। इन ते जेकॾहिं असां बीह रहूं त छा पढ़ंदासीं? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आलमीन थींदो। छा थियो? हीअ जेका फ़तह आहे आख़िरी अखर ते, उहा सुकून में बदिलजी वई। ठीकु थियो। हुन खां पोइ अचूं था अॻिते। हीअ ॾिसो, ही कसर जी ॻाल्हि मिसाल आहे। अर्रहमानिर रहीम, ये कसरा आहे न, असां हिते बीठासीं, आयत असां बीह सघूं था, त पोइ छा हिनखे पढ़िबो? अर्रहीम। वरी हिते चऊं था ही दम आहे, इनखे छा पढ़ंदासीं? नस्तईन आहे न, इनखे छा थींदो? नस्तईन। ही टई मिसाल थी विया। फ़तह, कसर, दम जॾहिं अचे, असां हुते वक़फ़ो कयूं त उनखे सुकून कंदासीं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिते मां खणी कोन आयो आहियां, पर लास्ट क्लास में असां हिकिड़ो पढ़ियोसीं मद जा क़िस्म। हिकिड़ी मद ही आरज़ी, आरज़ी माना आरज़ी जंहिंसां सिंधी में चवंदा आहियूं, आरज़ी दम माना टेम्पररी दम, टेम्पररी मद हूंदी आहे उहा। हिन में टेम्पररी मद थी ठहे। हिते थोरो इहो हिकिड़ो एडिशनल ॻाल्हि आहे। हिन में कोर्स में हींअर कोन्हे, हींअर क्लास जो टॉपिक कोन्हे, पर पोइ बि तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे हिते सम्झण में। जॾहिं इहा ॻाल्हि आई आहे त कीअं? तव्हां ॾिसो त हीउ जेको लफ़्ज़ खयोंसीं असां आलमीन, इन में छा हुयो? या ते हीअ जज़म आहे, सुकून आहे न, ऐं नून ते असां छा ॾिनोसीं? नून ते बि सुकून ॾिनोसीं। पर ही नून ते असां जेको सुकून ॾिनो, इहो त आरज़ी ॾिनो आहे न। त हाणे जॾहिं ॿ सुकून अची विया न, त माना इहे ॿ हरकतूं थियूं, ऐं इहे आरज़ी दम थी वई। माना आरज़ी दम जो कानून छा हूंदो आहे? उहो इहो हूंदो आहे त जॾहिं ॿ सुकून गॾु अचनि पाण में, उन मद खे तव्हां 2 हरकतूं बि छिके सघो था, 4 हरकतूं बि, 6 हरकतूं बि। इन आमतौर ते जेके कारी हूंदा आहिनि 2 हरकतूं छिकींदा आहिनि। पर तव्हां हिन जो ॿियो मिसाल आम आहे, जॾहिं मद आरज़ी, यादि रखी छॾियो, आरज़ी मद आरिज़,
मद आरिज़, आरज़ी मद, उन में जेकॾहिं तव्हां विसरी वञे त कानून छा आहे, हिकिड़ो लफ़्ज़ यादि करिणो आहे, कहिड़ो? आमीन। अलम शरीफ़ खां पोइ छा पढ़ंदा आहियूं? आमीन। हाणे के चवंदा आहिनि आमीन आमीन आमीन, के डिघो करे वेंदा आहिनि, छो जो के ॿ टतो पढ़ंदा आहिनि, के 4, के 6। इहो आमीन जेको आहे न हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, जेको यादि करण लाइ ईज़ी आहे आमीन लफ़्ज़ में, छो जो हुन में 2 सुकून था अचनि, या मद आरिज़ आहे, 2 बि छिकी सघिजे थी, 4 हरकतूं बि, 6 हरकतूं बि। ठीकु आहे, माना कोई ग़लति न आहे। असां चवंदा आहियूं साईं इहो आमीन एॾो डिघो था करे वञनि, अलाए छो था कनि। अॼु ख़बर पई इहो कानून आहे, उहो ग़लति न आहे। हाणे अचूं था ॿियो ब्लॉक कहिड़ो आहे। इहो असांजो ही ब्लॉक आहे, उभी फतह, उभी कसरा, उभी दम। हाणे जेकॾहिं लफ़्ज़नि ते इहे अचनि जिते असां बीहूं था पिया, त उनजो कानून छा आहे इहो ॾिसिजो। ठीकु आहे, उनजो कानून था चऊं। पहिरियों था खणूं लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभी फतह अचे त पोइ उते का तब्दीली न ईंदी। उभी ज़बर खे अलिफ थींदो आहे, उभी ज़बर खे अलिफ वांगुरु ई पढ़िबो, बसि को तब्दीली न ईंदी। मिसाल था ॾिसूं हिते सूरत लैल में आहे, वल्लैल इज़ा यग़शा। ठीकु, वल्लैल इज़ा यग़शा, त इन यग़शा खे छा पढ़िबो? यग़शा, इहो ई पढ़िबो अलिफ वांगुरु, कोई तब्दीली न ईंदी। हीअ आयो आहे हिते तजल्ला, तजल्ला ई पढ़िबो। वरी हिते आयो आहे वदुहा, वदुहा ई पढ़िबो। हाणे मां हिन खे कीअं यादि कंदो आहियां? उभी ज़बर अलिफ वांगुरु पढ़बी, ॿिया लफ़्ज़ त यादि न ईंदा आहिनि, पर वदुहा इहा सूरत आम असां पढ़ंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में जेका इहा सूरत थी आहे न, इन में त कमाल आहे। असां जी सूरत जो ज़िक्र करे आया आहियूं, हिते अॼु उहो टाइम न आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वदुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। अल्लाह पाक तोखे छॾियो न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे, वदुहा त पोइ माना अलिफ वांगुरु। उन खां पोइ हिते सजा आयो आहे, इहो बि सजा। ऐं हिते छा आयो आहे? कला। ईअं लिखियलु हीअं आहे, ईअं वॾी या जेको चइबी आहे हिनखे, पर पोइ जेको हिते आहे कहिड़ी निशानी कहिड़ी अथसि? हीअ उभी फतह, ॾिसो था, हीअ माना हिनखे कला करे पढ़ी सघिजे थो अलिफ वांगुरु। ठीकु थियो, इहो कानून ख़तमु। अॻिते हलूं था पिया, लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभी कसर अचे त पोइ छा थींदो? उहो हीअ थींदो, ॾिसो, उभी ज़बर लफ़्ज़ आख़िर ते उभी कसरा, उभी कसरा ख़तमु थींदी, उभी ज़ेर न, उभी कसरा ख़तमु थी वेंदी, ऐं आख़िरी अखर ते सुकून ईंदो। यानी मिसाल तौरु ही हा आहे, क़ुर पाक में तव्हां ॾिसंदव हिनखे हेठों कसरा उभी ज़ेर ॾिनल हूंदी आहे, घणे क़दुरु हा जे हेठों। पोइ इनखे पढ़ंदा छा आहियूं? ही करे पढ़ंदा आहियूं। पर जॾहिं त असां वक़्फ़ कंदासीं त उनखे ही न पढ़िबो, उनखे हा करे पढ़िबो। ही हा आहे न, हा, हा अलिफ न, पर हिनखे हा चइबो आहे। माना हिनखे कीअं पढ़िबो इहो ॾिसूं था। ॾिसो मिसाल था ॾिसूं, हिते आयो आहे अम्र ही, हा न, 65 नंबर सूरत आहे। अम्र ही, ॾिसो हीअ उभी कसरा आहे, आहे। हाणे त असां पढ़ूं था इन अल्लाह बालिग़ु अम्रि ही खे जेकॾहिं असां वक़्फ़ कंदासीं छा पढ़िबो? अम्रे, अम्रे, हे गॾाइबी, ही न थींदो अम्रे, फ़क़ति हे पढ़बी, जेको आहे जज़्म वारी अम्रे। अहिड़े नमूने सां ई हिते ॿियो मिसाल आहे ओही, इन्नमा फुतिनतुम बिही, आहे न इहा उभी कसरा। इनखे कीअं पढ़िबो? फुतिनतुम बिह, फुतिनतुम बिह, माना कसरा ख़तम थी वई, सुकून अची वियो। ठीकु थियो, ॿ कानून इहे थी विया। अॻिते था हलूं, टियों हिन ब्लॉक में टी कहिड़ी ॻाल्हि? उभी दम, माना जॾहिं असां उन ते स्टॉप कंदासीं त उभी दम ख़तमु थी वेंदी ऐं अखर ते सुकून अची वेंदो। साॻी मिसाल आहे, हिते ॾिसो कीअं लिखियलु आहे, हू, हिनखे छा पढ़ंदा आहियूं असां? हा जे मथां उबतो पेश हूंदो आहे त छा पढ़ंदा आहियूं? हू, पर हुनखे हू करे न पढ़िबो। जेकॾहिं बीहबो त हिते मिसाल आहे, कहिड़ो आहे हिते? उहो हे ॾिसो, हे मिसाल आहे ग़ैर हू। हिते जे असां बीहूं था पिया, छो जो बीह सघिजे थो, हिन मथां ता लिखियलु आहे न, इहो कानून सम्झंदासीं। हिते बीह सघिजे थो, साई पटे सघिजे थी, स्टॉप करे सघिजे थो, त पोइ छा थींदो? मालकुम मिन इलाहिन ग़ैर हू, न ग़ैर, छा थींदो? ग़ैर हू खे पढ़िबो ग़ैर, सुकून अची वेंदो। ॿियो मिसाल, हेॾा अख़लदहू, छा पढ़िबो हिनखे? अख़लदहू खे छा पढ़िबो? अन मालहू
अखलद, ये टई अची विया। ठीक थियो। हाणे पोइ था हलूं तनवीन ते। तनवीन छा थींदी आहे? ॿ फतह या ॿ कसरा या ॿ दम, या तनवीन आहे। हाणे जेकॾहिं असां हिते तनवीन वारो लफ़्ज़ आहे ऐं उते असां वक़फ़ो था कयूं त पोइ छा थींदो? ठीकु आहे न, इहो ॾिसूं था। हाणे जॾहिं असां पहिरियों पहिरियों इन ब्लॉक में पहिरियों जेके छा आहिनि उहे ॿ फतह आहिनि। पहिरियों ॿ फतह जो कानून था ॾिसूं। ठीकु, कहिड़ी? उहो जॾहिं थींदो त छा थींदो त हिकु फतह हिकु ज़बर ख़तमु थी वेंदी। ॿिए खे जेका ॿी ज़बर आहे उनखे वरी अलिफ़ सां मिलाए पढ़िबो, यानी अलिफ़ मदा जेके चइबो आहे ईअं। मिसाल था ॾिसूं हिते, ॾिसो ही छा लिखियल आहे? हिसा बई यसीरन, यसीरन ॿ फतह आहिनि न। ऐं जॾहिं बि कानून आहे त जॾहिं बि असां कंहिं बि अखर ते तनवीन ॾींदा आहियूं, इहो असां लास्ट क्लास में सम्झी आयासीं तनवीन में, त उनजे अॻियां ही अलिफ़ ॾिबो आहे, इनखे चइबो आहे अलिफ़ ज़ाइद। इहो अलिफ़ ज़ाइद कॾहिं कमु ईंदो आहे? इहो तॾहिं कमु ईंदो आहे जॾहिं असां उन लफ़्ज़ ते जॾहिं वक़फ़ो कंदासीं त पोइ कानून छा आहे? उहो कानून इहो आहे त यसीरन जे बजाए हिनखे पढ़िबो यसीरा। पोइ हिनखे सॉरी अलिफ़ खे मद, हीअ फतह न आहे, अलिफ़ खे जज़म आहे हिते, हिनखे कुझु बि कोन्हे, अलिफ़ खे निशानी न आहे, सॉरी। यसीरा बसि राधे, रसी यसीरा। छो यसीरा करे पढ़िबो? कानून इहो आहे त यसी ही ॿ फतूं आहिनि न, ही ॿ फतह आहिनि, यसीरन आहे न, ॿनि फतहनि मां हिकु ज़बर हिकु फतह ख़तमु थी वेंदी त पोइ हिकिड़ी बची न, पोइ यसीर ऐं अलिफ़ अॻियां आहे यसीरा। अहिड़ी नमूने सां ॿियो मिसाल ॾिसूं। मसरूरन छा पढ़िबो? मसरूरा। सुबूरन सुबूरा। सईरन सईरा। थियो, इहो ख़तमु थियो ॿिनि फतह जो कानून। हाणे ॿिया हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक में तव्हां ॾिसंदव, तवाबन। जेकॾहिं तव्हां इते सुकून अचे त छा कंदासीं? तवाबा। हुदन हुजे त पोइ हुदा। हिकिड़ी फतह ख़तमु करे छॾिबी, यादि रखिजो, हिकिड़ी फतह ख़तमु थी वेंदी। ॿियो बाक़ी छा ईंदो? अलिफ़ ईंदो अॻियां, हुदा। मा अन छा थींदो? मा आ। इहा वॾी ग़लती आहे जेके असां कंदा आहियूं। मां तमामु घणी कंदो हुउसि, मूंखे ख़बर आहे, असांखे इहा ख़बर हुई त हिते अचे मा अन ते बि अ जेको हम्ज़ आहे इहो सुकून थी वेंदो। मा असां मा अ पढ़ंदासीं, असां मा अ न। कानून छा आहे? कानून इहो आहे त ही ज़बर ख़तमु थी वेंदी, इन अॻियां अलिफ़ अची वेंदो, मा आ थी वेंदो। हालांकि त अलिफ़ लिखियलु कोन्हे, ठीकु आहे न, हिते बि अलिफ़ लिखियलु कोन हुयो, ॾिसो हिते बि अलिफ़, सॉरी हिते बि अलिफ़ लिखियलु कोन्हे, हिते त खणी आहे पर हिते त लिखियलु कोन्हे न, अलिफ़ मक़सूर आहे। ऐं हिन खे बि जेको आहे मा आ करे पढ़िबो। इहे थियो ॿिनि ज़बर जो कानून, माना ॿिनि फतह जो। हाणे अचूं था ॿ ज़ेर या ॿ पेश अचनि त पोइ छा थींदो? उते तनवीन ख़तमु थी वेंदी ऐं सुकून थी वेंदो, बसि सिंपल आहे तमामु। मिसाल कहिड़ो? ॾिसो ही हिकिड़ी वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, इहा जेका 83 नंबर सूरत आहे, कमाल जी सूरत आहे इहा। क़ुर पाक जूं सभु बहितरीनु सबक़ आहे हर सूरत में, पर इन में हिकिड़ो न मुआशिरे जो हिकिड़ो आम तरह जो सबक़ आहे, यानी इंसान कीअं आहे पाण, इंसान आहे छा? इंसान उहो आहे जेको जेकॾहिं बुराई करे थो पियो त उहो जेके मुतफ़िफ़ीन थी वञे उन लाइ वेल आहे। ऐं मुतफ़िफ़ीन उहे कहिड़ा आहिनि? जेके जॾहिं ॾेती लेती थिए त मां पंहिंजे लाइ फ़ाइदो वधीक, ॾेती लेती में पाण जेकॾहिं का शइ वठंदो, जेकॾहिं चवंदो बाबा ठीकु आहे हिन में यार हाणे 2000 मूंखे मथे छॾिया, घटि कर, हा न, पाण ॿिए खां कोशिशि कंदो का शइ जेकॾहिं का वठिजे थी पई त पाण लाइ फ़ाइदो कंदो, आसानी कंदो, ॿिए खे ॾुखियाई कंदो। बहरहाल त तोर ऐं माप में जीअं इहो मिसाल आयल आहे हिन जो, त हिन में आयल आहे लियोमिन अज़ीमिन। पर असां जेके हिते स्टॉप कयूं करे सघूं था, हिते भले ला लिखियल आहे, कानून पढ़ंदासीं, जिते विया असां हुते स्टॉप करे सघूं था पिया। लियोमिन अज़ीमिन खे छा पढ़िबो? अज़ीम, सुकून थी वेंदो।
ठीकु थियो। उन खां पोइ हिते आयो आहे सिजीनिन, इनखे जेकॾहिं बीहंदासीं छा थींदो, सिजीन, नून साकिन थी वेंदो, तनवीन ख़तम थी वेंदी, सवलो। पोइ वरी इहे जेको ही ॿ मिसाल थिया, ॿ दमा जो हिकिड़ो मिसाल आहे हिते इन ई सूरत में आहे। सिजीनुन हिते आयो आहे सिजीनिन, हिते छा आहे सिजीनुन। असां जेकॾहिं इते स्टॉप कयूं त सिजीनुन खे छा पढ़िबो, सिजीन, साॻे नमूने सां। छो हिननि ॿिन्ही जो कानून इहो आहे त तनवीन ख़तम थी वेंदी, सुकून ईंदो। ठीकु, इहो ब्लॉक पूरो थियो तनवीन जो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि था कयूं, थोरी एडिशन था कयूं। कलकले जा अखर असांखे ख़बर आहे त 5 थींदा आहिनि, जेके असां चवंदा आहियूं कुतुब जद। हिननि ते कलकलो थींदो आहे। कलकलो जेके न आहे ख़बर, उहो भले टेक्स्ट करे सुवाल पुछे ग्रुप ते, उनखे ॿुधाए सघिबो। पर इहो जीअं न पड़ाॾो थींदो आहे, कलकलो ईअं थींदो आहे। हाणे हिन कलकलो नथा सम्झायूं हिते, पर इहे अखर आहिनि कलकले जा। ऐं जॾहिं ॿ ज़ेर या ॿ पेश, इहे जेका ॿ कसराऊं दमा इन्हनि ते अचनि, माना आख़िरी अखर अहिड़ो हुजे जेको कुतुब जद मां हुजे, त पोइ वरी कानून कहिड़ो आहे, साॻियो ई आहे, को फ़र्क़ु कोन्हे को, साॻियो ई आहे, सुकून थींदो। जीअं लहबिन खे लहब ई चइबो, पर फ़र्क़ु इहो आहे त कलकलो आहे त कलकलो ई थींदो, लहब ईअं करे पढ़िबो। मसदिन खे छा पढ़िबो, मसद न, मसद, कलकलो करे। ठीकु थियो। हाणे असां हिनखे थोरो समराइज़ था कयूं, कीअं, उन खां ॿ स्लाइड ॿियूं आहिनि, पोइ ख़तमु इंशाअल्लाह ताला। ख़ुलासो आहे हिन जो, समरी आहे। ठीकु, हाणे असां ॾिसूं था पिया छा खे, आख़िरी हर्फ़ खे अखर जे। अगरि आख़िरी हर्फ़, घणा ब्लॉक आहिनि असांजा, 1 2 3, हिकिड़ो ब्लॉक आहे फतह कसरा दमा वारो, हीउ छा आहे उबी फतह, उबी कसरा, उबी दम ऐं तनवीन, है न। हिन में जे असां ॾिसंदासीं त फ़िलहाल हिन ब्लॉक में हिन ॿिनि खे ख़तमु करे छॾियो, त बाक़ी हिननि बाक़ियुनि जे लाइ न कानून इहो आहे त हिते हिननि मां काई बि निशानी आई त सुकून ईंदो, ख़तमु, सवलो थी वियो। इनखे रिपीट कजो, वरी पाण कंहिं ॿिए खे ॿुधाइजो। ठीकु आहे। बाक़ी हीअ जेके ॿ आहिनि उहे हिते आहिनि, हीअ हिते आई आहे, उहो हीअ हिते आई आहे। कहिड़ी, हीअ उभी कसरा वारो, इन जो कानून छा आहे, अलिफ करे पढ़िबो, आ ईअं थींदो। ऐं हिन जो जेको आहे तनवीन वारो बि इहो ई हो, जेकॾहिं फतह तनवीन थींदी त जेको छा थींदो, आ थींदो। हिनखे अलिफ पढ़िबो, हिनखे आ पढ़िबो। ठीकु, ॻाल्हि ख़तमु, क्लियर, इहो समरी थी वई। हाणे शद जो कानून था ॾिसूं। अहिड़ो अखर जिते जॾहिं असां वक़फ़ो कयूं उते शद हुजे त पोइ छा थींदो। ठीकु आहे, ॾिसो असांखे ख़बर आहे त कंहिं बि अखर ते जॾहिं शद हूंदी आहे, उनजे मथां का हरकत थिए थी, त पोइ छा हूंदो आहे, पहिरीं माना उहो अखर ॿ दफ़ा हूंदो आहे, पहिरें अखर ते जज़्म हूंदी आहे, ॿिए अखर ते उहा हरकत हूंदी आहे, यानी ब ब शद आहे न त बि हीअं लिखिबो, हिनखे खोले करे, इहा शद आहे हरकत सां। पर हिकिड़ो अखर अहिड़ो बि थी सघे थो पियो जिते शद त ईंदी पर हरकत न हुजे। कीअं, ही छड़ो ब था कयूं, ब, ही ब न थींदो, हाणे ब, ही ब, हिन ते का हरकत कान्हे, ब बि ब न आहे, ब छड़ो ब ईअं। हाणे जंहिं लफ़्ज़ ते वक़फ़ो करिणो आहे उन जे आख़िरी अखर ते शद हुजे। क़ुर पाक में मिसाल आहिनि इहे, कीअं त शद खे सुकून ॾिबो। क़ुर पाक में कीअं, अल हिते आयो आहे हिकिड़ो लफ़्ज़ आहे अल मुस्तक़र। हाणे हिते जेकॾहिं तव्हां वक़फ़ो कंदासीं त हिनखे छा चवंदासीं, अल मुस्तक़र, कर न थींदो, शद पढ़बी, हरकत न पढ़बी। कीअं, हरकत न पढ़बी, हीअ जेको आहे न, हीअ हरकत पेश वारी, हिनखे जे खोलींदासीं शद खे, त पहिरीं ते जज़्म, ॿिए ते दम, उनखे जे लिखंदासीं त पोइ हीअं थींदो, दम ख़तम थी वेंदी, ॿई जज़्म थी वेंदियूं, मुस्तक़र। ॾिसो न क़ुर पाक में इहे सम्झणियूं निशानियूं जेके अचनि थियूं, माशाअल्लाह। ॿियो लफ़्ज़ आहे असामिरी। सामिरी केरु हो, जंहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वियो न 40 ॾींहं, अलाह पाक चयसि अचो हिनखे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम टेबलेट्स खणी आयो हुतां, जेकी जेको तौरात जूं, उन विच में जेको आहे सामिरी हुनजो जादूगर हो, उन्हनि वरी माण्हुनि खे वरगलाए करे उते उन्हनि खे न इहो वच ठाहे ॾिनी का, इहा गाबो
जेको आवाज़ बि कंदो उहो सामरी जादूगर। क़ुर पाक में जॾहिं आयो आहे उन में हीअं आयो आहे असामेरी। हिते बि वक़फ़ो करे सघिजे थो पियो। जॾहिं हिते वक़फ़ो कबो त छा थींदो? असामेरी। ज़ेर पेश न ईंदो या न, ॾिसो हीअ थींदो असामेरी। शद पढ़बी, हरकत न पढ़बी। ठीकु। उन खां पोइ चऊं था वक़फ़े वारनि लफ़्ज़नि जे आख़िर में शद वारा अखर त हुजनि, पर उहे कहिड़ा हुजनि? ॿ अखर नून या मीम इहा हुजनि। माना इन्हनि ते शद हुजे त पोइ उनजो कानून छा आहे? साॻियो ई कानून आहे। पर जीअं कलकला वारे में कलकल कबो हो न, तीअं हिननि में वरी छो जो नून ऐं मीम इहे गुने जा अखर आहिनि, माना नकमो आवाज़ अचणु खपे। जीअं ही अल गम में नकमो आवाज़ अचे थो पियो, पर हीअ कसरा आहे हिते। इहा कसरा ख़तम थी वेंदी। पोइ छा थींदो? अलगम। हीअं अल गम में आहे न हिते, पोइ थींदो अलगम। आवाज़ गुनो ई थींदो। वरी ही थोरो इम्पॉर्टेंट आहे, जानन। इनखे कीअं लिखिबो आहे? जान। ही शद थी वई, वरी नून तनवीन जो, ही तनवीन आहे न मथां हुनजी, जानन। त इनखे कीअं पढ़बो? जान। तनवीन ख़तम थी वई, हिन ते शद वारा ईंदा सिर्फ़ हे हरकत न ईंदी काई बि। जान। ठीकु थियो। इहे थिया। हाणे ॿियो, जेकॾहिं वक़फ़ करण वारनि लफ़्ज़ जे आख़िर में शद बि अचे, वरी उहे कलकले मां हुजनि, त फ़र्क़ु कोई न पवंदो। शद जो सुकून पढ़बो ऐं उनखे कलकलो कबो। इहो तमामु सिंपल आहे। जीअं मिसाल कहिड़ा आहिनि? बिल हक़। हाणे काफ़ी कुतुब जद मां आहे न, माना कलकले जो आहे। इनखे छा पढ़बो? बिल हक़। हक़ के को क न, हक़ के न पढ़बो, हक़ क के न थींदो, क बसि। बिल हक़ हीअं ॿ दम, इहो ॿ कस जे जज़मानी इहे सुकून। इन्हनि सां ईंदो आहे किथे? फिल हज। इनखे छा पढ़बो? हिनखे फिल हज। हज हज न, हज ईअं फिल हज। ठीकु आहे। जी न, हल ईअं। ॿियो हिते आयो आहे तबत यदा अबी लाभ में आयो आहे व तब। हिनखे छा पढ़ियो? व तब। व तब। व तब। चप खुलंदा न, खुलंदा त कसर या फतह अची वेंदी। व तब। व तब खोलींदुमि न मां। व तब बे बो न, व तब ईअं। व तब। ठीकु थियो। हाणे आख़िरी कानून कहिड़ो आहे? ता मरबूता जो। 5 मिंट असांखे पिया, पोइ लाइक़ु टाइम खपे। ता मरबूता ते जेकॾहिं असां सकून था कयूं त पोइ छा थींदो? ता मरबूता असां अॻु में बि ज़िक्र करे आया आहियूं, उहा तब्दील थी वेंदी हा में। फतहतुन फतह, कसरतुन कसरा, दमतुन दम। ठीकु आहे। मिसाल ॾिसूं क़ुर पाक में, अल क़ारिअत। ठीकु आहे। हीअ सूरत कहिड़ी आहे? अल क़ारिअत खे छा पइबो? अल क़ारि न ह जो उचार ज़रूरु निकिरे, अल क़ारिअ। वरी अॻिते हलूं था पिया, ही रादियतिन। रादियतिन खे छा चइबो? रादिया। ह जो उचार ज़रूरी आहे। उहो जेको हीअ हा न सुकून वारी हा, इहा ज़रूरु अचणु खपे। रादिया। उन खां पोइ क़ुर पाक चए थो हा हावियतुन। हावियतुन, हाविय। हिकिड़ो ॿियो मिसाल आहे मुस्लिमतन। हाणे इहो फतह तन आहे, त उनखे छा चइबो? मुस्लिम। मुस्लिमतन केरु थींदा आहिनि? मुस्लिमतुन हुजे हा, माना माना इहो औरत, माना मुस्लिमुन थींदो आहे हिकिड़ो मर्द मुस्लमान, मुस्लिमतुन थींदो आहे हिकिड़ी औरत। अहिड़े नमूने सां मुस्लिमतन बि चई सघिजे थो पियो, हिकिड़ी औरत। उनखे जेकॾहिं सुकून कबो त मुस्लिम। ठीकु आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन से हिते असां पंहिंजो सेशन ख़तमु थियो कयां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह साहिब खां दुआ था घुरूं त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए। तिलावत बहितरीनु क़ुर पाक जी कयूं, ठाहे ठाहे पढ़ूं, हिकु हिकु आयत ते पढ़ूं, बीहूं, उनखे सुकून सां पढ़ूं, उनखे सम्झूं माना खे, ऐं उन में असांजी कैफ़ियत तब्दील थिए न जॾहिं माना में। ऐं असां क़ुर पाक निमाज़ लाइ जॾहिं बीहूं न त असांजी कैफ़ियत तब्दील थिए न क़ुर पाक पढ़ी, पोइ माना सम्झे त हा क़ुर पाक जो असां ते असरु आहे। ठीकु आहे। अलाह पाक असांखे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थी आहे, अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। महिरबानी थी।
ओवर टू सही नईम साहब। हाँ जी साईं, रिकॉर्डिंग स्टॉप कजो साईं। हा। जी साईं, कंहिंजो को सवाल हुजे, ॻाल्हि न सम्झ में आई हुजे, साईं खां पुछी सघो था, न त पोइ शायदि पोल जे करे आहे।